प्रियालो भरिसां फैज़ मोहम्मद नारेजो वारे इलाइक़े जे कचे में हल्की ॿोॾि सबबि हेठियां इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त ज़ोरदार बरसाति सबबि मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾियूं रनियूं पइजी वियूं आहिनि, जंहिं करे बंद कमज़ोर थी विया आहिनि। पर इन जे बावजूदि हिन महिल ताईं को बि आबपाशी अमलदार न पहुतो आहे, जॾहिं त इन हवाले सां ॻोठाणनि रबनवाज़ नारेजो, राणो नारेजो, अब्दुर्रहमान जतोई ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो आहे त गुज़िरियल साल ॿोॾि दौरान आबपाशी अमलदारनि कचे बेलदार तौर बंद ते बीहारियो हो। हिन महिल ताईं पघारूं न ॾिनियूं वियूं आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी गुज़िरियल साल जूं रहियल पघारूं ॾियारे इंसाफ़ कयो वञे। ॻोठाणनि वज़ीर आला सिंध, आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर, आबपाशी खाते जे चीफ इंजीनियर कमिश्नर सखर, डिप्टी कमिश्नर खैरपुर समेत ॿियनि अख़्तियारनि खे अपील कई आहे त उलरा जागीर बचाव बंद जे मालिकी कई वञे ऐं खेनि गुज़िरियल साल जूं रहियल पघारूं ॾियारे परेशानी दूर कई वञे। ॿी सूरत में आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।